IB पास JST ऐं PST जे फीमेल उम्मीदवारनि पारां 33 मार्कूं खणण बावजूदि खेनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ सेकंड प्रेस क्लब पहुची एहतिजाज रिकॉर्ड करायो। इन मौक़े ते मिस आयशा, मिस मारवी ऐं मिस समीना अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त 2021 में IB जी टेस्ट पास करे 33 मार्कूं खयूंसीं, पर सिंध हुकूमत माटेली माउ वारो सलूक कंदे मनपसंद इलाइक़नि जे उम्मीदवारनि खे ऑर्डर ॾिना, जॾहिं त असां सां नाइंसाफ़ी कई वई। हिननि चयो त असां मुसलसल 2 सालनि खां एहतिजाज करे रहियूं आहियूं, पर अञा ताईं असांखे ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि। हिननि इहो बि चयो त असीं पक सां चऊं था त खोड़ सारा चूंडियल नुमाइंदा अहिड़ा बि रहिया हूंदा जिन खे IB जी टेस्ट पास करणु न ईंदी। असां महिनत करे पास कई आहे, उनजे बावजूदि ऑर्डर न ॾियणु वेसाघाती आहे। असां सेकंड प्रेस क्लब खे मज़लूमनि जो भर झलो सम्झी हिननि वटि दाह खणी आयूं आहियूं त असां 33 मार्कूं खणंदड़ मेल ऐं फीमेल उम्मीदवारनि खे पास करे ऑफर ऑर्डर ॾेई उम्मीदवारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।